जो असांजो जेको हीअ एहतजाज सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे तरफ़ा खां हीअ असांजी तहरीक जो चोथों मरहलो आहे जेको 23 तारीख़ खां अॼु खां 27 तारीख़ ताईं 27 सेप्टेम्बर ताईं जेका स्कूलनि जी कलम छॾ हड़ताल आहे तालाबंदी आहे। तव्हां ॾिसो असां सॼी सिंध अॼु सॼी सिंध एहतजाज में आहे। सॼी सिंध जा स्कूल सभई इदारा सरकारी इदारा मुकमल बंदि आहिनि। स्टाफ मौजूदु आहे। असीं मुराद अली शाह खां चीफ मिनिस्टर सिंध मुराद अली शाह खां असांजो मिनिस्टर एजुकेशन सरदार शाह असां सिंध गवर्नमेंट खां अपील था कयूं त हीअ असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि जंहिंमें DRA अलाउंस आहे ऐं स्पेशली जेको असांजी पेंशन में जेका तरमीम करे जेको असां मुलाज़िमनि जो जेको सरकारी मुलाज़िमनि जी जेका पेंशन ते कट हयो वियो आहे उन जे ख़िलाफ़ आहियूं ऐं असीं अपील था कयूं मुराद अली शाह खे त इहो पेंशन जो जेको इस्लाह तारो जेको तव्हां कारो कानून ठातो आहे इन खे फिल फौरन वापसि वठो जे न त ॿी सूरत में असांजो हीउ एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो ऐं इनशाअल्लाह 6 अक्टूबर ते सॼी सिंध जा सरकारी मुलाज़िम बिलाल हाउस जो घेराव कंदा। नारे उस्ताद उस्ताद नई पेंशन पॉलिसी नई पेंशन पॉलिसी मुलाजिम दुश्मन पॉलिसी मुलाजिम दुश्मन पॉलिसी एक मुल्क ब कानून एक मुल्क ब कानून मुलाजिम दुश्मन दस्तूर मुलाजिम दुश्मन दस्तूर नई पेंशन पॉलिसी नारे उस्ताद पटेल